नासिन ठट्टे ज़िले में बिजली के अणएलानियल लोड शेडिंग खिलाफ शहरी रस्तन ते निकरी आया। वधिक तफ़सील ॾिसूं था महबूब बिरोही जी हिन रिपोर्ट में। ठट्टे ऐं मकली ते बिजली जी अणएलानिया डिगी लोड शेडिंग माण्हुनि खे ईज़ाए छॾियो आहे। मुसलसल ठट्टे ऐं मकली जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ासि तौर ते मकली ठट्टो ऐं असाबी फीडर्स जेके आहिनि चिलिया फीडर्स आहिनि उन्हनि खे हिते मुसलसल बिजली जी डिगी लोड शेडिंग सबबि जिते शहरी अज़ा में मुब्तला थी विया आहिनि। शहरनि में पीअण जे पाणी जो भरण पैदा थियणु लॻो आहे। उते शहरी मुसलसल ज़हनी दबाव जो शिकार थी मजबूर थी नौजवान सरापा एहतिजाज बणिजी विया आहिनि। ऐं मकली बाईपास ते एहतिजाजी धरणो हणी ठट्टे ऐं मकली जे शहरनि रोड ब्लॉक करे छॾियो आहे। कई थी वञे लोड शेडिंग जेका शेड्यूल जे अंदरि मौजूदु आहे। ॿी लोड शेडिंग उहा आहे जंहिंजी का ख़बर कान्हे त इहा लोड शेडिंग जेको हुनजो टाइम कॾहिं आहे, कॾहिं शुरू थी आहे, कॾहिं ख़तमु थींदी। ऐं इहो मुसलसल जेको 10-12 ॾींहंनि खां ऐं बल्कि उन खां वधीक अरसे खां जेका इहा ॻाल्हि ॿोल हली रही आहे। हिननि जो इहो ई तरीक़ेकार आहे। पूरी मकली में जेको सो लाइट जो इहो साॻियो चकर आहे। घरोघर ठट्टे जे अंदरि साॻियो चकर आहे। जेकॾहिं असां हिननि खां पुछा छा करियूं था त चवनि था हिननि जी रिपेयरिंग जो कमु पियो हले या अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके उज़र आहिनि उहे असांखे ॾेखारीनि था। ऐं उन खां अलावा हिननि जी हिकिड़ी भताखोरी आहे। उहा भताखोरी जेका आहे उहा हिननि जी जारी आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि जूं जेके बिजली आहे उनखे ही कटे था वञनि। मुख़्तलिफ़ पाड़नि जूं जेके बिजली आहिनि उनखे कटे था वञनि। यानी बदतरीन हिकिड़ी सूरत हाल आहे असांजी ठट्टे ऐं मकली जी। असांजो इहो ई मुतालबो आहे त आख़िर ठट्टे ज़िले खे यतीम छो रखियो वियो आहे। तक़रीबन ही 15 ॾींहं खां वठी जेको सो बदमाशी करे वेठा आहिनि वापडा वारा। जीअं सुबुह मां लाइट वञे थी 8 बजे जेकी लाइट लोड शेडिंग जेकी ॼाणायल आहे 12 बजे ईंदी आहे, जेकी शाम जो 4 बजे अचे थी, अधु कलाक चालू करे पोइ राति जो 3 बजे लाइट था ॾियनि। साईं हथरादो बदमाशी आहे। एरियाज़ जा जेके हथरादो जेको सो ट्रांसफार्मर बंदि कराए पोइ उन्हनि जा भते एवज़ पैसा वठी पोइ जेको सो हथरादो उनखे सेट कराए उनखां पैसा वठनि था। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त मस्जिदुनि में पाणी कोन्हे को। बदमाशी करे जेको सो एस जो वापडा करे वेठो आहे। उन्हनि जो अमलो आहे वेठो आहे। कच्ची आबादी जी लाइट कटे थो छॾे। केॾीमहिल इस्लामपुर मोहल्ले जी लाइट कटे थो छॾे। बसि हिनखे माना वॾा हथ आहिनि जेके सियासी, जंहिंजे करे हीउ जेको सो माना पनमस्त थियो वेठो आहे। जेको 18 कलाक 20 कलाक जी लोड शेडिंग थिए पई इहा सरासर आहे बदमाशी वापडा ठट्टे जी। स्पेशली एक्सीडेंट ठट्टा जी। एक्सीडेंट ठट्टा इहो उहो माण्हू आहे अमीर मेमन जे जेको माण्हुनि खे जेको आम शहरनि खे थो घुराए, मोज़िज़ माण्हुनि खे घुराए प्रेस क्लब ते। प्रेस क्लब तव्हां जेको गवाह हूंदा, प्रेस क्लब ठट्टे ते घुराए उन माण्हुनि खे चयो वियो त तव्हां बिल ॾियो, तव्हां जेको किस्तूं करायो ऐं जेको बिल पेमेंट करायो त असां जेको सॼो मसइलो कराईंदासीं। माण्हुनि ते लखनि जी तादाद में लखनि रुपया ते जमा कराया। एक्सीडेंट जेको पैसा खाई भॼी वियो ते जेको इहो सरासर ठट्टे वारनि सां नाजाइज़ी कंदो आहे। लोड शेडिंग जेको हिननि कयो आहे इहो बानू ऐं वापडा वारा जेके आहिनि पूरी मुलवस आहे। जेको माण्हू उन्हनि खे पैसा ॾिए थो, जेको राति जो अचनि था, कंहिंजो कुंडो लाहे वञनि, कंहिंजो कीअं कनि था। असीं चयूं था जेको माण्हू चोरियो हलाए थो अचो सर्वे करो असां सां गॾु, अचो हुते वञी इहो कटियो लाइट। बाक़ी जेको माण्हू बिल ॾिए थो हुन लाइट त हलायो। हिननि जो को टाइम टेबल कोन्हे। तॾहिं असां नेठ इहो कयो आहे तरीक़ो, इहो एहतिजाज कयो आहे। हथरादो लोड शेडिंग हिकिड़ी गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ो तव्हांखे शेड्यूल ॾिनो वेंदो आहे त उन शेड्यूल मुताबिक़ तव्हां 10 कलाक करियो, 12 कलाक करियो। उन शेड्यूल मुताबिक़ लोड शेडिंग थिए क़ाबिल क़बूल आहे। हिन वक़्तु त 15-15 कलाक जेकी आहे उहा लोड शेडिंग आहे। 15-15 कलाक लाइट जी ख़बर ई न आहे। इन हूंदे बि जेको आहे शहरीन सब्र तहमुल जो मुज़ाहिरो कयो आहे। पर हाणे जेको शहरीन ॾिठो आहे त जेको सो लाइट त आहे कोन, लाइट हले ई 2 कलाक थी 24 कलाकनि मां। त शहरीन जो एहतिजाज कयो आहे, मुज़ाहिरो कयो आहे। हिन जो मक़सदु इहो आहे त असांखे शेड्यूल ॾिनो वञे। वापडा अमले वारनि जी बदमाशी आहे जेका हथरादो लोड शेडिंग ॼाणाए करे आवाम ठट्टे जी जेका आवाम आहे उनखे परेशान करण जो मक़सदु आहे। असां सम्झूं था त SDO ठट्टा ऐं SDO मकली जेके 2 फीडर स्पेशली बंदि करे पियो, ठट्टो मकली ऐं असाबी फीडर, हुन खां चिलिया फीडर। हथरादो या लोड शेडिंग आहे ठट्टे जी आवाम खे ज़ोरी ज़बरदस्ती माना मजबूर कंदा त तव्हां रोडनि ते अचो, असांजे ख़िलाफ़ु नारेबाज़ी कयो। ठट्टे जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि स्पेशली MNA जेका आहे उनखे असां इहा अपील कंदासीं त तव्हां महिरबानी करे क़ौमी असेंबली में इन मसइले ते आवाज़ु उथारियो। ऐं असां सूबाई जेके असांजा MPs आहिनि उन्हनि खे बि असां इहो गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे सूबाई असेंबली में बि आवाज़ु उथारियो त जीअं ठट्टे जी आवाम जेको सो को न को उन्हनि खे रिलीफ मिली सघे। वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त जेको ज़िलो ठट्टो 1200 मेगावाट बिजली तयारु करे पियो, उन ठट्टे सां इहा वेसाघाती आहे त 2-2 ॾींहं लाइट, 4-4 ॾींहं लाइट हथरादो उन जी कटी थी वञे। ऐं इहो ॼाणियो थो वञे त हिकिड़े ट्रांसफार्मर या फीट ट्रांसफार्मर असांखे 20,000 रुपया अलॻि भतो ॾियो, असांखे बिल बि ॾियो ऐं अलॻि 20,000 रुपया भतो महीनो ॾियो, तॾहिं अव्हांजो ट्रांसफार्मर चालू थींदो, न त अव्हांजो ट्रांसफार्मर बंदि रहंदो। कैमरामैन अली मोहम्मद जोखे सां गॾु महबूब बिरोही, KTN न्यूज़ ठट्टो।